अखर पढ़ अलफ़ जो, अखर पढ़ अलफ़ जो वर्क सब विसार, अखर पढ़ अलफ़ जो वर्क सब विसार, अंदर तू उजार पना पढ़ंदे केतिरा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, पंहिंजे प्यारनि सां हूंदो, पंहिंजे घर वारनि सां हूंदो, पंहिंजे भेणुनि सां हूंदो ऐं पंहिंजे बचड़नि सां हूंदो ऐं हीअ सुबुह जो थधिड़ो पर इंजॉय करे रहिया हूंदो। ऐं के मुंहिंजा भाउ भेण त पंहिंजे सफ़र ॾे रवां दवा हूंदा, ऑफिसुनि ॾे वियल हूंदा ऐं के मुंहिंजूं भेणूं असांजो हीउ प्रोग्राम ॾिसी रहियूं हूंदियूं। जीअं त नाज़रीन ऐं मुंहिंजा भाउ भेण, मां तव्हांखे चवां त पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कंदा कयो। ऐं जीअं ई तव्हां सुबुह जो उथो था न त पहिरीं तव्हां पंहिंजे पीउ माउ जो मुंहुं ॾिसंदव त जहिड़ो तव्हांजो हज थी वियो, जहिड़ो तव्हां ख़ुदा जो चहिरो ॾिठो, एॾो पीउ माउ जेके उन में दुआ आहे तव्हां उन्हनि खे ॾिसंदव न, तव्हांजा जहिड़े हज तव्हांजा उमिरा थी वेंदा। ऐं ॿियो त नाज़रीन, मां तव्हांखे चवंदी हलां, जेके मुंहिंजे नाज़रीन खे ॾिसी रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहिनि ॾुरान इलाइक़नि में ऐं हैदराबाद में, उन्हनि खे चवंदी हलां त हमेशह ख़्वाब वॾा ॾिसंदा कयो। इन करे जो ख़्वाब तव्हां वॾा ॾिसंदव त तव्हां ख़्वाब था ॾिसो, पोइ दुआ तव्हां कंहिंखां घुरंदा आहियो, ख़ुदा ताला खां घुरंदा आहियो न, त उनजी ज़ात केॾी वॾी आहे। तव्हांजा वॾा ख़्वाब हूंदा, तव्हां उनखां दुआ घुरंदो उनजे पूरे थियण लाइ, त हू वॾे शान वारो आहे मुंहिंजो मौला, हू मान वारो आहे ऐं हू उनजी ज़ात वॾी आहे ऐं तव्हांजा उहे वॾा ख़्वाब पूरा थींदा। जीअं त नाज़रीन, मां तव्हांखे चवंदी हलां त तव्हांखे हिकु मां माण्हू जो माना ॻाल्हि पई ॿुधायां, पहिरीं नालो न पई वठां, मां हुनजी ॻाल्हि ॿुधायां त हू कराची में माण्हू आयो, हुनजे कुल्हे ते 2 ताकिया कपिड़नि जा हुआ, उहे खांधी खदर आहे न उन जा हुआ, त हू कराची में दाख़िल थो थिए, हुन सां हुनजी फैमिली बि गॾु हुई ऐं उते ॾिठईं त हिकिड़ा 2 माण्हू विढ़ी रहिया हुआ, त हुन माण्हुनि खे छॾाइण जी कोशिशि कई, पर उते इलाही सारा ॿिया बि माण्हू हुआ, हुननि माण्हुनि खे न पिया छॾाइनि। इन करे जो इंसानियत थींदी आहे न, त हुननि में एतिरी इंसानियत न हुई ऐं हुन माण्हू में इंसानियत हुई। हुन माण्हुनि ॿिनि खे छॾायो ऐं हुननि में ठाह कराई। तव्हांखे ख़बर आहे उहो माण्हू केरु हो? उहो अब्दुल सत्तार ईदी साहिबु। हुन उन्हनि माण्हुनि खे छॾायो, हुन में इंसानियत थी, हुन इहो न सोचियो त किथे मूंखे न नुक़सानु पहुचे, किथे मूंखे न का गोली या को धकु लॻे। ऐं अब्दुल सत्तार ईदी साहिबु चयो हो त मां नंढो हूंदो मां ख़्वाबु ॾिसंदो हुअमि त मां इंसानियत जी ख़िदमत कंदुमि ऐं इहे ई ख़्वाब हुन जा पूरा थिया ऐं हू कराची में अची हुन केॾो नालो कयो, इंसानियत जी ख़िदमत कई। ऐं जेके नंढनि घरनि सां ॿार तालुक़ु था रखनि, जेके एसिन में नथा सुम्हनि ऐं जंहिंजा कचा वा घर आहिनि, त उन्हनि जा ख़्वाब वॾा हूंदा आहिनि ऐं उहे वॾनि मंज़िलुनि ते पहुचणु चाहींदा आहिनि। ऐं जेके ॿार वॾनि घरनि में हूंदा आहिनि, जंहिंजा पीउ माउ वॾे उहिदनि ते हूंदा आहिनि, एसिन में लग्ज़री लाइफ गुज़ारींदा आहिनि, त उन्हनि ॿारनि जा वॾा ख़्वाब न हूंदा आहिनि। इन करे जो हुननि खे उहा ई अॻ में लाइफ मिलियल हूंदी आहे, त हू किथां वॾा ख़्वाब ॾिसंदो। ऐं हमेशह तव्हां ॾिठो हूंदो त हिकु रेड़ीअ वारो, हिकु कुझु खपाइण वारो ॾिसो त शयूं, त उन्हनि जा ॿार ॾिसो जेके कमीशन आहे उन में पास था थियनि, CSS में पास था थियनि ऐं इन करे चवंदा आहिनि त पंहिंजा ख़्वाब वॾा ॾिसो ऐं ख़्वाब ई आहिनि जेके तव्हांखे वॾियुनि मंज़िलुनि ते आणींदा। जीअं त नाज़रीन, असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में हमेशह जीअं स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि ऐं असांजे सुबुह मेराण जे मंच खे हू ख़ूबसूरत करे छॾींदा। मां तव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां जेके असांजा स्पेशल महिमान असां सां गॾु आहिनि। डॉक्टर मोहम्मद आमिर इक़बाल मेमण, पाण एसोसिएट प्रोफेसर असरा यूनिवर्सिटी हॉस्पिटल जो आहे ऐं चाइल्ड स्पेशलिस्ट ऐं प्रेसिडेंट मेमण चैरिटेबल हॉस्पिटल जो आहे। ऐं ॿियो जेके असांजा महिमान आहिनि, वजदान म्यूज़िकल ग्रुप, उन जो सिंगर आहे यासिर अली ऐं सिंगर शान अली ऐं म्यूज़िशियन आदिल हुसैन, जहाज़ेब ऐं अमित कुमार आहे। जीअं त असां वटि तव्हां लाइ रूह जी ग़िज़ा बि आहे। डॉक्टर साहिबु मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में वेलकम चवां थी ऐं अदा तव्हांखे बि मां पंहिंजे सुबुह मेराण प्रोग्राम में वेलकम चवां थी। जीअं त डॉक्टर साहिबु तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो, तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे? मुंहिंजी सुबुह त ईअं गुज़रंदी आहे त मां सुबुह सवेर जेका आहे इसरा में जेका मुंहिंजी जॉब आहे, त मां हुते सुबुह सवेर पुॼी वेंदो आहियां अराउंड 8 वॻे ताईं। ऐं पोइ हुन पोइ असांजी जेका हुते मसरूफ़ियात आहिनि कि असां मरीज़नि खे ॾिसंदा आहियूं ऐं राउंड्स वग़ैरह कंदा आहियूं। ऐं हिन जे साथ साथ जेका आहे असांजी जेका सेकेंड ज़िम्मेदारी इहो आहे त असां वटि मेडिकल स्टूडेंट्स आहिनि जंहिंजी असां टीचिंग बि कंदा आहियूं। त हीउ सिलसिलो तक़रीबन असांजो सॼो ॾींहुं मॉर्निंग में इहो शुरू थींदो आहे, इहो हलंदो रहंदो आहे
के इमरजेंसीज़ भी ईंदियूं रहंदियूं आहिनि, OPDs भी ईंदी रहंदियूं आहिनि, स्टूडेंट जी क्लासिस भी थींदा रहंदा आहिनि। त पोइ ही तक़रीबन सॼो ॾींहुं असांजो ही सिस्टम हलंदो रहंदो आहे। मॉर्निंग असांजी ईअं ई माशाल्लाह। मरीज़नि में निकिरी वेंदी आहे। सही। ऐं डॉक्टर साहब ॿुधायो त हीउ जेको मौसम चेंज पियो थिए इन जे हवाले सां नंढड़नि ॿारनि में के तकलीफ़ूं हूंदियूं, बीमारियूं हूंदियूं, कुझु ॿुधायो इन जे हवाले सां। असल में असां ॿारनि जो हिकिड़ो सभिनी खां वॾो इशू इहो आहे त कुझु मौसम रिलेटेड स्पेसिफिक बीमारियूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे सीज़नल हूंदियूं आहिनि। असां वटि जेका रूटीन में जेका ॿारनि जी जेका ख़ासि तौर ते इहो जेका सीज़न हाणे शुरू थिए पियो, अल्दो जेका हिकिड़ी बीमारी अहिड़ी आहे जेको थ्रू आउट द ईयर हूंदी आहे, पर हिन सीज़न में हुनजो पीक ईंदो आहे। ख़ासि तौर ते इहो दमे वारा पेशेंट, जी जी। एस्थमा वारा पेशेंट जेका आहिनि, जेका असां चवंदा आहियूं असां मेडिकल टर्म में, जंहिंखे असां अञा आसान अल्फाज़ में चऊं त जेका एलर्जी वारा आहिनि जी जी। पेशेंट्स, त ही पेशेंट असां वटि जेका हिन जो पीक ईंदो आहे। ऐं ॿियो अच्छा। एस्थमा सां गॾु नमूनिया जो रेशो बि हिन सीज़न में वधंदो आहे, जेको हाणे अचे पियो सर्दियुनि जो। ऐं साथ साथ जो है वो गर्दन तोड़ बुखार जी जेका बीमारियूं आहिनि हुनजो रेशो बि सर्दियुनि में वधी वेंदो आहे। अच्छा, एस्थमा जो इशू इहो आहे, या दमे या एलर्जी जेके असां चवंदा आहियूं, हुनजो इशू इहो आहे त इहो त थ्रू आउट द ईयर हूंदो आहे, पर हिन सीज़न में जो पीक ईंदो आहे। ऐं अगरि हिकिड़ो रेशो ॾिसूं त राइट नाउ जेका आहे, जेका जंहिंजो पीक थ्रू आउट द ईयर, जेको उहो पहिरीं असां चवंदासीं कि डायरिया ॿारनि में इलाही कॉमन आहे, लेकिन सही। हाणे ही दमे वारो मसइलो हिकिड़ो वॾो एतिरो इशू थी वियो आहे। ऐं हिनजी वजह छा आहे? हुनजी वजह इहो आहे त असांजो जेका हालात आहिनि, मतिलबु असां वारे पासे जेका आहे गांव ॻोठ में जेका आहे इहो गैस न आहे, त हुते सही। काठी जी आग जो इस्तेमालु घणो आहे। इहो जी हिकिड़ो जी। बेसिक इशू आहे जेका आहे, जंहिंजे करे एस्थमा ऐं दमो जेका आहे वधंदो सही। पियो अचे डे बाय डे। ऐं साथ में जेका आहे इहो मेन जो मसइलो इशू जेका ख़ासि तौर ते जी जी। इंटीरियर गांव ॻोठ में आहे, उहो अगरि ॿारनि खे हुन एलर्जी आहे त हू हुते बि जेका आहे ॿार जेका इलाही मुतासिर थींदा आहिनि। मतिलबु इन खे अगरि मां इहो चाहियां आसान अल्फाज़ में, त दमू जेका आहे, जीअं माण्हू चवंदा आहिनि न, इलाही बीमारियूं वॾनि जूं वॾे माण्हुनि जूं हूंदियूं आहिनि, इलाही जी बीमारियूं जी। ग़रीबनि जूं हूंदियूं आहिनि। सही। त टेक्निकली अगरि मां चवां त जेका आहे इहो हिन वक़्तु एस्थमा या दमू जेका आहे उहो ग़रीबनि जी बीमारी थी वई आहे, छो त हुन सही। पासे जेका आहे एलर्जी जा इशूज़ इलाही वधी विया आहिनि। त इन करे काठियुनि जी आग जी मूं सवेर ॿुधायो, त सही। इन करे ही एस्थमा जेका आहे हाणे बिल्कुलु असांजे लाइ मथे जो मतिलबु सरदर्द थी वियो आहे, जी छो त जी जी। असांजा पेशेंट इलाही पिया अचनि, मतिलबु रेशो असांजो इलाही वधंदो पियो वञे, ऐं ईयर वाइज़ या मंथ वाइज़ हिन जो रेशो पीक ते वेंदो पियो वञे। सही। हा, इलाही ॿारनि खे एस्थमा थिए थो अॼुकल्ह। ऐं हैदराबाद जो तव्हां ॿुधायो त हैदराबाद में कहिड़ियूं ॿारनि खे हाली जो मौसम जे हवाले सां चेंज थियो आहे, कहिड़ियूं तकलीफ़ूं वधियूं आहिनि? अच्छा, इहो ज़रूरी न आहे त हीअ जेका मां हिकिड़ी ॻाल्हि पियो कयां त एलर्जी दमू जेका आहे इहो सिर्फ़ु गांव ॻोठनि में आहे। इहो शहर हैदराबाद में बि आहे, हैदराबाद जा बि हालात साॻिया ई आहिनि, ठीकु आहे न। सही। त हिते बि उहो ई रेशो आहे ऑलमोस्ट, पर इहो आहे त हैदराबाद में जेका बि बीमारियूं आहिनि न, ख़ासि तौर पे ही डायरिया रिलेटेड, उहो त चाहे ॻोठ हुजे चाहे उहो शहर हुजे, उते ॿिन्ही पासे जेका आहे डायरिया जा पेशेंट असां वटि वधीक आहिनि। ऐं सही। डायरिया जो सभिनी खां वॾो हिकिड़ो जेको रेशो आहे न, उहो वधंदो इन करे पियो वञे त असां वटि जेका रुझान वधंदो पियो वञे टॉप फीड जो। जेका मदर्स आहिनि हाणे अॼुकल्ह जेका आहे इहो कहिड़े बि रीज़न खां, मतिलबु हिकिड़ो गाइनोकोलॉजिकल या नॉन गाइनोकोलॉजिकल रीज़न, या इन खे पाण चऊं त एज़ अ फैशन, त हू जेका आहे टॉप फीड जाम थी कराइनि। मदर फीड जो रुझान घटि थींदो पियो वञे, जंहिंजे करे प्रॉब्लम थींदी पई वञे। मतिलबु सही। अगरि मदर फीड खे असां प्रोमोट कयूं, जेको तमामु ज़रूरी आहे फस्ट 2 years ऑफ द सही। लाइफ में, ऐं असांजी बीइंग अ डॉक्टर त इहो हिकिड़ो मैसेज बि आहे त फस्ट 2 years में मदर फीड खां बहितर को फीड कोन्हे। ऐं मदर इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे रॉन्ग, की मुंहिंजो अम्मा अची चवंदी आहे मुंहिंजो खीरु घटि आहे, अहिड़ो कुझु कोन्हे। अलाह जी तरफ़ां क़ुर शरीफ़ में बि आहे त 2 साल ताईं तव्हां मदर फीड करायो। त सही। मदर फीड जेका आहे इहो तमामु ज़रूरी आहे। इहो अहिड़ी को बीमारी कोन्हे जंहिंमें मदर फीड घटि थिए। उहो असल में छा आहे त असांजा जेका स्ट्रेस रिलेटेड जेका प्रॉब्लम्स आहिनि न, उनमें बाज़ औक़ात थींदो आहे त थोरो सो मदर फीड घटि थींदो आहे। पर मदर फीड जो हिकिड़ो जेका हिकिड़ी सुठी काउंसलिंग आहे, ऐं सुठो जेका हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे न, उहो इहो आहे त मदर जेतिरो कोशिशि कंदी रहंदी, जेतिरो पंहिंजो फीड कराईंदी रहंदी, उहो सही। कुदरती ठहंदो रहंदो। इहो कोन्हे की जेका इहो मदर फीड पाण ठहंदो, उहो सही। कुदरत जी तरफ़ां आहे त ॿारु जीअं कोशिशि कंदो मदर फीड करण जी, ऐं ओतिरो ई फीड जेका आहे उन टाइम जेका आहे उहो ठहंदो रहंदो। त हिते इहो रॉन्ग कॉन्सेप्ट आहे मुंहिंजो खीरु घटि आहे। हाणे अच्छा, ॿियो छा आहे त मदर अक्सर अची चवंदी आहे की जेका इहो मुंहिंजो खीरु ख़तमु थी वियो। इहो हीअं कोन हूंदो आहे। सही। बेसिकली जॾहिं तव्हां पंहिंजी मदर फीड सां गॾु अगरि टॉप फीड कराईंदी,
मतिलबु मथूं खीर बि साथ पीआरींदी। आहिस्ते आहिस्ते छा थींदो, ॿार खे आदत थींदी रहंदी फीडर जी। जॾहिं ॿार खे आदत फीडर जी थींदी आहे न, त उहो मदर जी फीड करण जी कोशिशि घटि कंदो आहे ऐं पोइ ऑल ऑफ सडन जेका आहे मदर जो फीड बंदि थी वेंदो आहे। त बेसिक वजह इहो आहे जंहिंजे लाइ मदर जेका इहो न पई सम्झनि, हू सम्झंदी मुंहिंजो खीर घटि थी वियो। बेसिकली हीअं कोन हूंदो आहे, तव्हां जेका साइमल्टेनियसली ॿई शयूं घटि हलाए गॾु हलायो पिया न, टॉप फीडर ऐं मदर फीड, उनजे करे फीडर जे करे मदर फीड अचणु बंदि थी वेंदो आहे। सही, बिल्कुलु तव्हां सही चयो डॉक्टर साहब। हाणे तव्हां असां तव्हांखे रूह जी ग़िज़ा था ॾियूं। असां सां जेको गॾु आहे वजदान म्यूज़िकल ग्रुप, उन में यासिर अली ऐं सिंगर शान अली। तव्हां असांखे छा था ॿुधायो अॼु? ॿुधाइणो छा आहे, तारीफ़ करणी आहे उन जी जेको हर चीज़ ते क़ादिर आहे। आँख रो रो के कल्ब करती है रहमत तेरी। आँख रो रो के तलब करती है रहमत तेरी। दिल धड़कता है तो आती है, दिल धड़कता तो बस आती है यही आवाज। दिल धड़कता है तो आती है यही क्या? अल्लाहू 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 अल्लाहू। ये ज़मी जब न थी ये जहां जब न था, ये ज़मी जब न थी ये जहां जब न था, चांद सूरज न थे आसमां जब न था, वो चांद सूरज न थे आसमां जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, वो राज़े हक भी किसी पर आया जब न था, तब न था कुछ यहाँ हो तब न था कुछ यहाँ था मगर तू ही तू। अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू 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 अल्लाहू। पहुँचे महराज में अर्श तक मुस्तफा, 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 जब ना माबूद बंदे में पर्दा रहा, जब ना माबूद बंदे में पर्दा रहा, पहुँचे महराज पर अर्श तक मुस्तफा, पहुँचे महराज में अर्श तक मुस्तफा, जब ना माबूद बंदे में पर्दा रहा, जब ना माबूद बंदे में
पर्दा रहा। तब मलाइक ने हजरत से झुक कर कहा, तब नमा हजरत से झुक कर कहा, तब मलाइक ने हजरत से झुक कर कहा, तब मलाइक ने हजरत से झुक कर कहा, सारी मखलूक में, ओ सारी मखलूक में, ओ सारी मखलूक में, सारी मखलूक में हक नुमा तू ही तू, अल्लाहु 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 अल्लाहु। सब्ज टहनी में, वो सब्ज टहनी में फूल कलियां खिला रहा है, वो ही खुदा है, वो ही खुदा है। ये ज़मीं जब ना थी, आसमां जब ना था, ये ज़मीं जब न थी, ये जहां जब न था, ये ज़मीं जब न थी, ये जहां जब न था, ये ज़मीं जब न थी, ये जहां जब न था, चांद सूरज न थे, आसमां तब न था, चांद सूरज न थे, आसमां जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, और राज़े हक भी किसी पर आया जब न था, हाँ राज़े हक भी किसी पर आया जब न था, और राज़े हक भी किसी पर आया जब न था, तब न था कुछ यहाँ, ओ तब न था कुछ यहाँ था, था मगर तू ही तू, अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 माशाअल्लाह, सुभान अल्लाह, ज़बरदस्त। जहिड़ो रूह खे राहत अची वई ऐं असांजा नाज़रीन बि ॿुधी रहिया हूंदा ऐं उन्हनि खे बि सुकून अची रहियो हूंदो, छाजे करे जो राग रूह जी ग़िज़ा आहे। वरी सुबुह जो थधिड़ो पहर, वरी मौला अली जो नालो, त छा ॻाल्हि कजे। वरी वजदान ग्रुप। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो ऐं असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो ऐं सुबुह जे थधिड़े पहर में तव्हांखे सुठो बि लॻी रहियो हूंदो। इन करे जो असांजे प्रोग्राम में तव्हां लाइ तव्हांजी रूह जी ग़िज़ा राग बि आहे ऐं गॾु वरी डॉक्टर साहब जिन डॉक्टर खे चवंदा आहिनि फ़रिश्तो, त असां सां उहो बि गॾु आहे ऐं उन जूं बि तव्हां ॻाल्हियूं जेके कम जूं आहिनि ॿुधंदव हूंदो ऐं तव्हांखे सुठो लॻी रहियो हूंदो। जीअं त डॉक्टर मोहम्मद आमिर इक़बाल साहब जेका पंहिंजी ॻाल्हि हली रही हुई त डायरिया जे लाइ, त उनजा छा सबब आहिनि मेन? उनजा सबब मूं थोड़ी देरि पहिरीं बि इहा ॻाल्हि कई त असांजी जेको डायरिया आहे इन जो सभिनी खां वॾो सबबु असांजो मदर फीड जो प्रॉपर न हुजणु
जी, जेको मायूं मदर फीड नथी करनि, मदर्स जेका आहे मदर फीड नथी करनि। त ॿिया बि इन खां अलावा सबब ॿी हूंदा ॻाल्हि न? छा आहे त टॉप फीड हिकिड़ी अहिड़ो मसइलो आहे जी, जी। जंहिंजो सिर्फ़ु डायरिया न आहे, मतिलबु उहो सिर्फ़ु डायरिया नथो कराए, मतिलबु असां हिकिड़े मरीज़ खे सम्झाइण लाइ चवंदा की 100 बीमारियुनि जी हिकिड़ी जड़ इहो आहे त हू मदर जेको पंहिंजे ॿारनि खे टॉप फीड थी कराए उन सां इलाही बीमारियूं थींदियूं आहिनि, जंहिंमें टॉप ऑफ द लिस्ट जेका आहे डायरिया आहे। सही। अच्छा, हिन जे अलावा जेका आहे अदर देन टॉप फीड, पाणी असांजी जेका प्रॉब्लम्स आहे कि पाणी असांजो साफ़ न अचणु, इहो वॾो हिकिड़ो सबबु आहे डायरिया जो असांजी सॼी पॉपुलेशन जो, चाहे हू ॿार हुजनि चाहे हू वॾा हुजनि। तो असांजी जेका पाणी जा जेका हालात आहिनि तव्हांखे बि ख़बर आहे, उनमें पाण खे को डिस्कशन जी ज़रूरत ई कोन्हे त असांजो पाणी केतिरो साफ़ थो अचे केतिरो साफ़ नथो अचे। हाणे जेका अमीर आहिनि उहे वीचारा जेका अफोर्ड करे सघनि था त उहो त जेका आहे मिनरल वाटर पी था छॾनि ऐं जेका आहे इहो पंहिंजे घर में जेका आहे फिल्टर्ड प्लांट लॻाए था वठनि, पर हू माण्हू जेका मिडल क्लास आहे या लोअर क्लास आहे जेको मिनरल वाटर अफोर्ड नथी करे सघे या ही लवाज़मात अफोर्ड नथी करे सघे, त हू वीचारा मजबूर आहिनि त जेका अहिड़ो ई पाणी पीअनि जंहिंजे करे डायरिया जो प्रॉब्लम वधी वेंदो आहे। इन जे अलावा असांजे जेका पाकिस्तान में जेका ख़ासि तौर ते सिंध में गर्मी ॾाढी ईंदी आहे, मतिलबु हुनजो ज़ोर ॾाढो हूंदो आहे, जंहिंजे करे हीट स्ट्रोक थींदो आहे। इहो बि हिकिड़ी वजह हूंदी आहे कि पेशेंट्स जेका आहिनि इहो गर्मियुनि जे सीज़न में जेका आहे इहो डायरिया सां गॾु घणो ईंदा आहिनि, इवन डिहाइड्रेशन सां गॾु ईंदा आहिनि। अगरि उनखे डायरिया नाहे बि आहे त डिहाइड्रेशन बिकॉज़ के जो आहे उहो गर्मी जे करे उन्हनि खे पसीनो जाम ईंदो आहे। हाणे अगरि उनमें तव्हां अगरि पाणी जो इस्तेमालु घटि रखंदो त उहे डिहाइड्रेशन सां गॾु ईंदा आहिनि। त इन टाइप जा पेशेंट जेका आहे चाहे हू ॿार हुजनि चाहे हू वॾा हुजनि, उनमें जेका आहे इहे जेका रेशो आहे वधी वेंदो आहे। ॿियो छा आहे त असांजो जेका आहे हाणे अगरि असां ॾिसूं इंटरनेशनली या के जेका आहे ही क्लाइमेट जेका चेंज थिए पियो न, असांखे बि हुन ते रिएक्ट करिणो पवंदो। रिएक्ट कीअं करिणो पवंदो कि जेका असांजो फिक्स आहे कि बसि न ॿारनि जी छुट्टी जून जुलाई में थींदियूं, अहिड़ो इहो न आहे। मतिलबु तव्हां रिएक्ट कयो, उनखे प्लस माइनस रखो कि तव्हां छुटियूं कॾहिं कंदो, मतिलबु उहो ज़रूरी कोन्हे तव्हां जून जुलाई में कयो। तव्हांजी पीक जेका गर्मी हिन दफ़ा अगस्त ताईं हली आहे, त तव्हां मिड ऑफ द जून खां शुरू कयो। आख़िर में छा करिणो पियो गवर्नमेंट खे, अगरि मिड ऑफ द अगस्त ताईं छुटियूं खे एक्सटेंड करिणो पियो, हालांकि इहो छुटियूं जेका आहे जून खां शुरू थी वियूं। त टेक्निकली जेका आहे हिन दफ़ा छुटियूं जेका आहे रूटीन जे हिसाब सां ॿारनि जी थियूं आहिनि, 2.5 महीने थियूं आहिनि, त तव्हांखे हुन हिसाब सां बि रिएक्ट करिणो पवंदो। ऐं ॿियो छा आहे त दरख़्तनि जो इस्तेमालु, दरख़्त पौधा हिननि खे जेका आहे तव्हां लॻायो वधि में वधि, छो त असां वटि क्लाइमेट चेंज जो फ़र्क़ु इन करे पए थो त असांजे जेका आहे दरख़्तनि जो प्लांटेशन जो रेशो इलाही घटिजी वियो आहे, या जेका तव्हां पुराना हुआ उहो बि घटिजी विया आहिनि। तव्हां अगरि पंहिंजे पासे ठंडी सड़क ते वञो, हुनखे ठंडी सड़क जो नालो छा चलायो, उहो इन ई करे उहो त जेका आहे तव्हां वञो त जेका आहे तव्हांखे ठंडक हिकिड़ी महसूसु थिए दरख़्तनि जे करे। हाणे हुते तव्हां ॾिसो दरख़्त किथे आहिनि, मूंखे त यादि नथो पए त हुते को दरख़्त आहिनि या कोई इका दुका हूंदा। त मतिलबु इहो हिकिड़ो वॾी वजह आहे। मतिलबु गवर्नमेंट खे हिन पासे वञणु खपे कि प्लांटेशन, मतिलबु अॼु प्लांटेशन कंदा त नेक्स्ट 3, 4, 5 इयर्स में हुनजो रिज़ल्ट अचणु शुरू थींदो। इहो हू शयूं आहिनि जेको विजनरी शयूं आहिनि जेको गवर्नमेंट खे सोचणु खपनि। हिकिड़ो पाणी आहे, हिकिड़ो जेका आहे दरख़्तनि जो इस्तेमालु आहे, हिकिड़ो सिहत आहे, ही सभु शयुनि खे गवर्नमेंट खे सोचणु खपनि। हलंदो गवर्नमेंट थोरो घणो सिहत ते कमु हिननि शुरू कयो आहे कार्डियो जे हवाले सां, पर अञा बि जेका आहे इलाही कम जी ज़रूरत आहे। छो त ॿिया बि शोबा आहिनि, ज़रूरी कोन्हे कार्डियो, ॿिया बि शोबा आहिनि जंहिं ते गवर्नमेंट खे ॾिसणु खपे कि छा किथे किथे ज़रूरत आहे। हिकु विजनरी टीम हिकिड़ी हुजे जेको नेक्स्ट 3, 4, 5 इयर्स खे प्रिडिक्ट करे कि असांखे नेक्स्ट 3, 4, 5 इयर्स में कहिड़ा सिहत जे हवाले सां जेका आहे अवाम जे लाइ कहिड़ी सहूलियात असां हींअर खां शुरू कयूं त उहो अॻियां वञी उनजो रिज़ल्ट अचे। सही। ऐं वण आहिनि उहे जेके आहिनि त हर कंहिंखे पंहिंजो माना लॻाइणु घुरिजे। जेको आम गवर्नमेंट सां न आहे रिलेटेड घरनि में माण्हू आहिनि उहो बि वण लॻाइनि। इहो सही पिया चओ, मतिलबु इनमें अवाम खे बि आगाही हुजणु खपे न। जीअं हाणे को कॉलोनी आहे, हुन ते कॉलोनी में ई जेका आहे हुननि जी इंतिज़ामिया खे हुजणु खपे कि न असां हिते प्लांटेशन कयूं, हर को पंहिंजे घर में कए, पंहिंजे मोहल्ले में करे। मतिलबु हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी टीम हुजणु खपे हर कोऑपरेटिव सोसाइटी, हर मोहल्ले में, जेको प्लांटेशन ते ज़ोर ॾिए। मतिलबु हिकिड़ो गवर्नमेंट जी तरफ़ां हिकिड़ो जेका आहे हिकिड़ो मैसेज पास थिए कि हर कोई पंहिंजे मोहल्ले में, पंहिंजी कोऑपरेटिव सोसाइटीज़ में, पंहिंजे इदारे में, इंस्टीट्यूट्स में, पंहिंजी फैक्ट्रियुनि में हिकिड़ी टीम ठाहिनि जेको प्लांटेशन जी ते ज़ोर ॾियनि। सही।
इहो बि हिकिड़ो सदका जारी आहे जेको हा, पाण हा, हा। नेक्स्ट जनरेशन जे लाइ या इहो करंट जनरेशन हले पई उनजे लाइ बि फ़ाइदो आहे। सही। ऐं ॿियो डॉक्टर साहब जेको ॿारनि में अॼुकल्ह थियो आहे रत जी इलाही कमी थी थिए, इहा इलाही तकलीफ़ जहिड़ो आहे जेके ॾूराहनि इलाइक़नि में ॻोठनि में या शहरनि में इहो इलाही थी पियो आहे, त उन ते कुझु तव्हां ॿुधायो। अच्छा, हाणे रत जी घटिराई जेका थिए थी उनजी तमामु इलाही सारी वजूहात आहिनि न, उहो डिपेंड थो करे त कहिड़ी कहिड़ी वजूहात सां थिए थी। पाण मदर फीड ऐं टॉप फीड जे हवाले सां ॾाढी डिस्कशन हींअर कई आहे। हा, हीअ बि हा। हिकिड़ी वजह हूंदी आहे, जेको टॉप फीड ते ॿार हूंदा आहिनि उनमें आयरन जी एब्जॉर्प्शन घटि थी वेंदी आहे, जंहिंजे करे ॿार एनेमिक थींदा आहिनि। हिकिड़ो त टॉप फीड आहे। ॿियो जी छा आहे त डॉक्टर असां साहब पाण कंटिन्यू ॻाल्हि रखूं था, असांजी कॉल आई आहे प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। अस्सलामुअलैकुम। जी जी अदा, वालेकुम कीअं आहियो सलाम तव्हां? रहमतुल्लाहि वबरकातहू। कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हां छा था चवणु चाहियो असांजे सुबुह में राण प्रोग्राम में? किथां पिया ॻाल्हायो? प्रोग्राम हले थो, ॾिसूं था पिया। मां हाजी शम्स मीर थो ॻाल्हायां मदीने खां। जी जी अदा, छा चवणु चाहींदो तव्हां? मदीने खां थो। हेलो अदा, तव्हां छा था चवणु चाहियो? असांखे कलाम बि को सुठो ॿुधायो, डॉक्टर सां ॻाल्हाइणो आहे, डॉक्टर सां। जी जी डॉक्टर साहब ॿुधनि पिया, तव्हां ॻाल्हायो, छा था पुछणु चाहियो? ॿारनि खे बीमारी ज़ुकाम मलेरिया, वरी कॾहिं खंघि, वरी अलाए छा छा थी थो वञे, इन बारे में कुझु डॉक्टर साहब खे जो त कुझु ॿुधाए। जी 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 ठीकु आहे अदा, ठीकु आहे, महिरबानी। तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई, डॉक्टर साहब तव्हां ॿुधो ॿारनि में ही खंघि ज़ुकाम इन जो पुछे पियो, बुखार मलेरिया, ऐं तव्हांजो जवाबु ॾियो असांजी अच्छा, कॉलर वॾी खे। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तव्हां मदीने मां, मुंहिंजे ख़्याल मदीनो चयो न, छा चयो, किथां कॉल कई? मदीने मां कॉल कई। वॾी ॻाल्हि जी आहे जी त जेका आहे तव्हां हुतां असांजो प्रोग्राम ॿुधी पिया रहो। ऐं ॻाल्हि इहो आहे त मलेरिया बेसिकली जेका आहे न, इहो कम्यूनिटी प्रॉब्लम आहे, ख़ासि तौर ते इंटीरियर में या जेका ॻोठनि में वधीक कॉमन आहे। ज़रूरी कोन्हे त ॻोठनि में, शहर में बि आहे, पर हीअ जेका असांजो जेका उहो ई जेका असां थोरी देरि पहिरीं तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधंदा पिया अचो त इहो ई डिस्कस पिया कयूं कि जेका असांजा जेका हालात आहिनि ॻोठनि में, ऐं मच्छरनि जो इस्तेमालु जेका आहे, इहो मच्छर जेका आहे असां वटि जाम आहिनि। ऐं मच्छरनि जे लाइ जेका जाली ईंदी आहे हुननि जो इस्तेमालु ॻोठ में जेका आहे इहो अगरि तव्हां वधाईंदा त हिन सां जेका आहे मलेरिया जी बीमारी जो बचाव बि थींदो। इन खां पोइ जेका आहे कुझु एहतियाती तदाबीर हूंदा आहिनि, मतिलबु तव्हां जेका आहे गंद कचिरो जेका आहे हुननि खे तव्हां बिल्कुलु डिस्कार्ड कयो उतां ॻोठ जेका ही ख़ासि तौर ते ॻोठ में इहो ॾाढो रुझान आहे। अच्छा, असां घड़ी घड़ी ॻोठ जी ॻाल्हि पिया कयूं, हालात असांजा शहर में बि साॻिया ई अथव। मतिलबु जेका आहे असांजो जेका कचिरो जेका आहे जॻह जॻह पियो आहे, ऐं पाणी जा हालात ॾिसो, असांजा गटर खुलिया पिया आहिनि, जंहिंजे करे जेका आहे मच्छर जेका आहे जाम आहिनि असांजी सोसाइटी में। अच्छा, पहिरीं इहे चवंदा त मलेरिया जेका आहे सीज़नल हूंदो आहे, पर हाणे अहिड़ो कोन्हे। मलेरिया जेका आहे इहो थ्रू आउट द ईयर आहे, छो त असांजा हालात ई अहिड़ा आहिनि जंहिंजे करे मलेरिया जाम आहे। त उनजे लाइ सभिनी खां वॾी सुठी ॻाल्हि त इहो आहे त तव्हां सभु जेका बि कम्यूनिटीज़ आहिनि, पहिरीं त जेका आहे हिन में अमांगी पैदा कयो त जेका आहे हीअ जेको कचरा आहिनि, गटर खुलिया पिया आहिनि, गटर बंदि लॻा पिया आहिनि, हिननि जी साफ़ सफ़ाई जो अहतमामु कयो पंहिंजे मुहलनि में, पंहिंजी सोसाइटीज़ में, जंहिंजे करे मलेरिया खे तव्हां हुनखे रोके सघो था। ॿी ॻाल्हि, फ्लू नज़लो ज़ुकाम जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया, हीअ हिकिड़ो नॉर्मल हिकिड़ो जेको ॿारनि में इलाही कॉमन इशूज़ आहे, उनजो तालुक़ु जेका आहे इहो एलर्जी सां आहे, ठीकु आहे। ॿियो सीज़नल सां आहे। त उनमें जेका आहे मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजे प्रोग्राम से तवसुल सां हिकिड़ी रिक्वेस्ट बि आहे त हिन शयुनि जे लाइ जेका आहे न एंटीबायोटिकनि जो इस्तेमालु जेका आहे न हुजणु खपे। थोरो सो नज़लो थींदो आहे, असां एंटीबायोटिक इस्तेमालु कराईंदा आहियूं, असांखे उहो डॉक्टर पसंदि नथो अचे जेको इंजेक्शन न लॻाए, त इहो ऐं ख़ासि तौर ते हीअ ॻोठनि में इहो जाम रिवाजु आहे कि असां उन ई डॉक्टर ॾींदासीं जेका आहे इहो जेको इंजेक्शन लॻाए। त हीअ नज़ले ज़ुकाम बुखार जे लाइ एंटीबायोटिक जो इस्तेमालु न हुजे, ऐं यू शुड वेट, मतिलबु तव्हांखे वेट करणु खपे कि 2 डेज़ जे लाइ कि तव्हांखे फीवर जी छा पोजीशन आहे, ॿार जी कंडीशन वधंदी पई अचे घटंदी पई अचे, छो त एंटीबायोटिकनि जो इस्तेमालु जेका जेतिरो असांजी कम्यूनिटी में वधी वियो आहे, इन जे करे बीमारियुनि जो इलाज बि घटिजी वियो आहे, छो त उहो एंटीबायोटिक जे करे इस्तेमालु वरी ॿी कॉल अची वई हा। आहे, असां रिसीव कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। अभी वालेकुम अस्सलाम। अभी जी आओ बजीब ॻाल्हायां थो। जी जी अदा, किथां पिया ॻाल्हायो, छा था चवणु चाहियो असांजे सुबुह में राण प्रोग्राम में तव्हां? अभी मिठी सरकार सां ॻाल्हायां थो, मुंहिंजो तालुक़ु मुंहिंजे सां हेॾे पाकिस्तान में। जी जी अदा। हा, मूं चयो त डॉक्टर ॿुधियूं, डॉक्टर
मलेरिया में जेको आहे उहो काफ़ी देशनि में मलेरिया जा केस ॾाढा थींदा। जी 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 अदा ठीकु आहे डॉक्टर साहब तव्हांखे हिन जो जवाबु ॾिए थो। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई। जी डॉक्टर साहब बि तव्हां खां आवाज़ अदा साफ़ पुछणु पियो कोन आई, चाहे हा। को मलेरिया जे बारे में, हा हा सो आवाज़ हुनजो सिग्नलनि जे करे साफ़ न पियो अचे। मलेरिया जी त असां अदा मलेरिया जी असां इहो ई ॻाल्हि पिया कयूं, पर असांजो लास्ट क्वेश्चन बि मलेरिया जे हवाले सां हो त मलेरिया खे कीअं बचाए, मलेरिया सां असांजी पॉपुलेशन खे कीअं बचायूं, त उनजी एहतियाती तदाबीर में ऑलरेडी हींअर सॼी ॿुधाई आहे। बाक़ी ॿियो इहो आहे त इन्हनि जे लाइ जेका आहे डायग्नोसिस ज़रूरी आहे, डायग्नोस ज़रूरु करायो, ऐं जेका आहे इहो एहतियाती तदाबीर जेको हाणे असां डिस्कस कयो उहो तव्हां अगरि ॿुधंदा पिया अचो त इहो बि अगरि असां करे वठूं त असां इलाही मलेरिया ते कंट्रोल करे सघूं था। जी ॾाढी सुठी ॻाल्हि, सुठी ॻाल्हि। ऐं डॉक्टर साहब तव्हांजी मादरी लैंग्वेज उर्दू आहे, पर तव्हां माशाअल्लाह सिंधी इलाही सुठी पिया ॻाल्हायो। मुंहिंजी अगरि टेक्निकली मां तव्हांखे ॿुधायां त मां बेसिकली काठे वारी मेमणी आहियां। अच्छा हा, सही त असांजो जेका पेशेंट जो रेशो ई मोस्टली जेका आहे जो इंटीरियर सां आहे, सिंधी तबिके सां आहे, त उन्हनि सां ॻाल्हाए जेका आहे असां हाणे सिंधी ॾाढी सुठी थी वई आहे। माशाअल्लाह, ॾाढो सुठो, ॾाढी त सुठी सिंधी ॻाल्हि। बि सुठी आहे, उर्दू बि सुठी आहे, जी, मेमणी त असांजी पंहिंजी आहे, त उहो बि अचे थी। ॾाढो सुठो। वजदान म्यूज़िकल ग्रुप में सिंगर यासिर अली ऐं सिंगर शान अली असांखे छा था ॿुधाइनि हाणे? दरे हैदर से शरीयत का पता मिलता है, दरे हैदर से शरीयत का पता मिलता है, मांगने वालों को पैगाम बका मिलता है, इसके दरबार से मत पूछो, अरे जिसको मिल जाए अली, अरे जिसको मिल जाए अली, उसको तो खुदा मिलता है। कौसर दा साकी मौला अली, 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 जे में ना पीसा ता कौन पीसी जन्नत अली दी, मैं भी अली दा, जे में ना वेसा ता कौन वैसी जन्नत अली दी, मैं भी अली दा, जे मैं ना वैसा ता कौन वैसी। अली हक्के सजदा सलामी मौला कुडे सा, नारे अली दे रल के मारे सा, ओ सजदा सलामी मौला कुडे सा, नारे अली दे रल के मले सा, महशर दे विच वी खुशियां दी महफिल,
महशर दे विच भी खुशियां दी महफिल जे मैं न करसा ता कौन करसी जन्नत अली दी मैं भी अली दा जे मैं न वैसा ता कौन वैसी जन्नत अली दी मैं भी अली दा जे मैं न वैसा ता कौन वैसी अली अली हक्के तू तो विलायत दी गल सुन के वांगू मुनाफिक मुंह फेर वेंदा ए तू ता विलायत दी गल सुन के वांगू मुनाफिक मुंह फेर दे दए उठदा कसीदे है दर्द होसन ता कसीदे है दर्द होसन जे मैं न पढ़सा ता कौन पढ़सी जन्नत अली दी मैं भी अली दा जे मैं न वैसा ता कौन वैसी जन्नत अली दी मैं भी अली दा जे मैं न वैसा ता कौन वैसी तू तो विलायत दी गल सुन के वांगू मुनाफिक मुंह फेर वेंदा ए ओ तू ता मुनाफिक दी गल सुन के वांगू मुनाफिक मुंह फेर दे दए उतवी कसीदे है दर्द सुन के उठदा कसीदे है दर्द सुन के मैं जे न परसा ता कौन परसी जन्नत अली दी मैं भी अली दा जे मैं न परसा ता कौन वैसी जन्नत अली दी मैं भी अली दा जे मैं न वैसा ता कौन वैसी कौसर दा साकी मौला अली को सरदा साकी मौला अलिए जे मैं न पीसा ता कौन पीसी जन्नत अली दी मैं भी अली दा जे मैं न वैसा ता कौन वैसी जन्नत अली दे मैं भी अली दा जे मैं न वैसा ता कौन वैसी जन्नत अली दे मैं भी अली दा जे मैं न वैसा ता कौन वैसी जे मैं न वैसा ता कौन कौन वैसी माशाअल्लाह इलाही खूबसूरत आवाज़ जन्नत अली दी वाह वाह छा ॻाल्हि करे मैं भी अली दा और कोन वैसी मैं भी वैसा ॾाढो सुठो ऐं ॿियो तव्हां में बॉन्डिंग बि ॾाढी आहे ऐं आवाज़ बि ॾाढो सुठो आहे जोश जज़्बो आहे तव्हां में ॾाढो जे त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं हाणे न्यूज़ ब्रेक ते वेलकम बैक
नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु नवनि रंगनि सां, नई जुस्तजू सां ऐं नवनि महिमाननि सां तव्हां सां गॾु। उमेद थी कयां त तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं तव्हांखे सुठो बि लॻी रहियो हूंदो। ऐं ॿियो त मुंहिंजा नाज़रीन जेके मुंहिंजूं भाउ भेण मूंखे ॾिसी रहिया आहिनि, मां उन्हनि खे चवंदी हलां त अगरि तव्हांखे मुसीबत या मुश्किलात में अची था वञो, तव्हांजो ॿियो को रस्तो न आहे, तव्हांजो केरु मदद करण वारो न आहे, त पोइ तव्हां अलाह साईं खां मदद करो। ऐं मुंहिंजे मौला अली सलाम उन ईअं ई चयो आहे त तव्हांजो कोई मदद करण वारो न आहे न, त तव्हां मोल अलाह साईं खां तव्हां मदद करो, ॿई हथ खणी उन खां दुआ घुरो त तव्हांजो किथां बि असबाब पैदा थी वेंदो तव्हांजी मदद करण लाइ। जीअं त नाज़रीन, असांजे प्रोग्राम में अॼु तव्हांजी रूह जी ग़िज़ा बि आहे ऐं डॉक्टर साहिब बि आहे, जेको डॉक्टर चवंदा आहिनि फ़रिश्तनि खां घटि न आहे, त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जीअं डॉक्टर साहिबु तव्हां ॿुधायो, जेको असां पहिरीं कंटिन्यू ॻाल्हि करे रहियासीं रत जी ॿारनि में कमी, त उनखे कंटिन्यू तव्हां रखो। असांजी डिस्कशन हले पई त ॿारनि में रत जी कमी छो थी थिए। हिकिड़ी त वजह मूं ॿुधाई त टॉप फीड जो इस्तेमालु, मथूं खीर जो इस्तेमालु ॿारनि में अदर देन मदर फीड जे अलावा हुनमें वॾी हिकिड़ी वजह आहे। ॿी असां वटि जेका आहे थैलेसीमिया जी बीमारी, जंहिंमें जेका आहे ॿार जो रत टुटंदो जाम आहे, ठीकु आहे, जंहिंजे करे हर महीने जेका आहे ॿारनि खे रत चढ़ंदो आहे। ऐं हीअ हिकिड़ी बीमारी आहे जेका असांजी कम्यूनिटी में वधंदी पई अचे। ऐं हिन जो जेका वधण जी हिकिड़ी सभिनी खां वॾी वजह आहे उहो इहो आहे त कज़न मैरिजिस। जी बिल्कुलु। मतिलबु अगरि ख़ानदान में अगरि कंहिंखे थैलेसीमिया आहे या उन ख़ानदान में थैलेसीमिया जी बीमारी आहे त कज़न मैरिजिस जे ज़रिए ही बीमारी वधंदी पई अचे। त इन जे लाइ मेक श्योर कयो कि अगरि कंहिं ख़ानदान में कज़न थैलेसीमिया जी बीमारी आहे त बिफोर मैरिज, मतिलबु शादी खां पहिरीं एटलीस्ट जेका आहे थैलेसीमिया जो वर्कअप ज़रूरु हुजणु खपे, जो टेस्ट ज़रूरु करणु खपे। मतिलबु इहो न आहे कि त को मना आहे कि न अगरि कंहिं बीमारी के थैलेसीमिया ख़ानदान में आहे त तव्हां कज़न मैरिज ना करो। हा, पर इहो ज़रूरु आहे त बिफोर कज़न मैरिज तव्हां जेका आहे इहो एटलीस्ट टेस्ट ज़रूरु करायो। मेक श्योर कयो कि तव्हां शादी जो जेको जोड़ो आहे इन मां ॿिन्ही मां को बि हिकिड़ो माण्हू इफेक्ट ई न हुजे, थैलेसीमिया कैरियर न हुजे, जंहिंखे असां चवंदा आहियूं इफेक्टेड न हुजे, त एटलीस्ट इहो मेक श्योर कयो। हा, कि हिन में कैरियर काउंसलिंग हुजे त माण्हुनि खे ख़बर पए, अवेयरनेस अचे त जेके ग़रीब गुरबा आहिनि उन्हनि जे ॿारनि खे बि थैलेसीमिया हूंदी आहे त उहे इलाही परेशान हूंदा आहिनि। असल में इहो अगरि गवर्नमेंट अगरि हिकिड़ो सुठो कमु करे त हिन जो हिकिड़ो कानून अगरि पास करे कि काज़ियुनि ते हिकिड़ो जेका आहे इहो जेका निकाह कराईंदा आहिनि उन्हनि ते हिकिड़ो लाज़िम करे छॾे कि जेको कज़न मैरिजिस आहिनि उन्हनि जो टेस्ट ज़रूरु हुजणु खपे बिफोर जेका आहे निकाह, त हिन में बि इलाही बहितरी अची सघे थी। इहो माना हिकिड़ो सुठो हिकिड़ो इक़दाम हूंदो गवर्नमेंट जो। सही सही। ऐं डॉक्टर साहिबु, जेको अॼुकल्ह ॿारनि में ही ख़ारिश मले जी बीमारी बि जाम सारी थी पई आहे, त इन जो को रीज़न, को सबबु? ख़ारिश जो त ख़ारिश ऐं मलो जेका आहे न, हिकिड़ो त इहो मसइलो आहे हिन जो साफ़ सफ़ाई न हुजणु ऐं असांजो पाणी जो इस्तेमालु न हुजणु, ठीकु आहे, ऐं गंद कचिरो जेका आहे धुओं ऐं ई सभु ॻाल्हियूं जेका आहे इहो जेका आहे ख़ारिश कराईंदियूं आहिनि या जेका आहे मलो कराईंदियूं आहिनि। मतिलबु असांजो इशू इहो ई आहे न, अगरि असां घड़ी घड़ी इहो ई ॻाल्हि पिया कयूं कि पाणी जो साफ़ु न हुजणु ऐं पंहिंजो एनवायरनमेंट जो साफ़ु न हुजणु ऐं साफ़ सफ़ाई जो न हुजणु, इहो हिकिड़ो बेसिक वजह आहे स्किन इन्फेक्शन जी। इहो हिकिड़ी बेसिक वजह आहे। त इन खां छा करणु घुरिजे जो त इहे न थियनि इहे तकलीफ़ूं? असल में छा आहे त हिन में सभिनी खे पंहिंजो पार्ट अदा करिणो पवंदो। असां हर वक़्तु गवर्नमेंट खे था ॾिसूं कि गवर्नमेंट इहो करे, गवर्नमेंट इहो करे, गवर्नमेंट जेको करे रही आहे उहो त असां ॾिसूं पिया, ठीकु आहे न। त असांखे बि अगरि असां इहो ई इन ई ॻाल्हि ते रोंदा रहंदा कि गवर्नमेंट इनिशिएट वठे, गवर्नमेंट इनिशिएट वठे, त उहो कुझु कोन्ह थींदो। गवर्नमेंट खे बि असांखे पुश करिणो आहे, गवर्नमेंट खे बि हिन ते पंहिंजो रोल अदा करिणो आहे ऐं असांखे एज़ अ कम्यूनिटी पंहिंजो रोल अदा करिणो आहे, पंहिंजे पंहिंजे शोबनि में रोल अदा करिणो आहे, पंहिंजे मोहल्लनि में रोल अदा करिणो आहे कि असां पंहिंजे मोहल्ले खे कीअं साफ़ु रखूं था, पंहिंजे मोहल्लनि जी कम्यूनिटी खे हिन खे मेक श्योर करिणो आहे कि उन ॻाल्हि ते ध्यानु ॾियनि कि गटरनि जी सफ़ाई हुजे, गटर फुल न थियनि, पाणी गटर वारो जमा न हुजे, साफ़ु सफ़ाई हुजे,
टाइम ते जेका गंद कचिरो आहे टाइम ते डिस्कार्ड थिए त इहो सभिनी खे पंहिंजो रोल अदा करिणो हाँ, पवंदो। बिल्कुलु सभिनी ऐं खे स्किन करिणो इन्फेक्शन जो बि वजह इहो ई आहे त गंद कचिरो साफ़ु न हुजणु। असांजो रुझान सिर्फ़ु शहरनि में आहे की असां हुनखे साफ़ु कयूं, असांजो रुझान इंटीरियर में गांव ॻोठनि में आहे ई कोन, असांखे हुन ते बि वर्कअप करिणो पवंदो। इहो वॾी मतिलबु हिकिड़ो सदका जारी आहे न जेको असांखे रोल अदा करिणो पवंदो। सही। ऐं ॿियो डॉक्टर साहिबु ॾिसूं पिया त ही ॿारड़ा जेके स्कूल था वञनि पोइ घर था अचनि या स्कूल में आहिनि त उन्हनि खे उल्टी या हुनखे या डायरिया वांगुरु तकलीफ़ थी वञे त इहो छो? छा हू टेंशन जे करे, पढ़ाई जे करे, या हुननि खे पाणी जे करे, छा जे करे थो थिए? ॿारनि में इलाही इन्फेक्शन था थियनि स्कूल ॿारनि में। उनजी वजह इहो आहे त मूं थोरी देरि पहिरीं इहो ॻाल्हि डिस्कस कई त हिकिड़ो त जेका आहे गर्मी, ख़ासि तौर ते जेका पीक ईंदी आहे उनमें ही ॿारनि जा प्रॉब्लम्स वधंदा आहिनि। ठीकु आहे, त हुनमें गवर्नमेंट खे हर ईयर मेक श्योर करणु खपे त गर्मी जे सीज़न पहिरीं खां हिकिड़ो जेका आहे इहो अनाउंस न करणु खपे जून जुलाई छुटी। गर्मी पीक हाणे जेका थींदी पई अचे हू जून जे एंड में या मिड ऑफ द जून में, त एटलीस्ट हाणे हिनखे जून जुलाई खां हटी करे जुलाई अगस्त ते वञिणो पवंदो नेक्स्ट ईयर। ठीकु आहे, त उनमें जेका हिकिड़ो त गवर्नमेंट पंहिंजो रोल अदा करे, हिकिड़ो इहो हिनखे तव्हां प्रिवेंट करे सघो था। ॿियो असांजी जेका स्कूलनि में तव्हां अगरि वञो न त हुते ॿार जेका आहे पंखनि जी हालति, केॾीमहिल पंखो हले थो केॾीमहिल नथो हले, गर्मी में वेठा आहिनि वीचारा। इहो हिन जी गवर्नमेंट जी तरफ़ां को आहे ई कोन, मतिलबु कोई विजिलेंसी आहे ई कोन कि प्रॉपरली इन ते बाउंड कनि कि भई एटलीस्ट या त गर्मियुनि में AC एटलीस्ट हलनि, या जेका आहे पंखनि जो इस्तेमालु हुजे, या ये चलो अगरि AC न त हू एयर कूलर जो इस्तेमालु हुजे। त ईअं ई ॿियो जाए टाइम शॉर्ट करे वठनि। अगरि तव्हां जो एटलीस्ट जेका आहे जून हिकिड़ो मई जून जुलाई अगस्त सितंबर इनमें 2 महीना तो छुट्टी थी वञे, बाक़ी 2 महीननि में अगरि हू टाइम खे शॉर्ट करे वठनि, उन टाइम खे अगरि 9 खां वठी 8:30 खां वठी या 8 खां वठी 12 ताईं या 11:30 ताईं करे वठंदा त हिन मां जेका आहे ॿारनि जो इहो मसइला इलाही हल थींदा। छो त ॻाल्हि इहो कोन्हे त ॿारनि खे थींदो आहे, ॿारनि खे वठण वारा जेका गर्मियुनि में वेठा आहिनि ॿाहिरि रश में गाॾियुनि में इंतज़ारु पिया कनि, छा हुनखे बि त हीट स्ट्रोक थिए पियो। त इहो इशू त ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां वरी ॾिसो त उहो स्कूल जे ॿाहिरि ठेला लॻा पिया आहिनि उहो जूसनि जा, छोलनि जा, उहो छा अहिड़ी गर्मी धूप में हुननि जो फूड जो छा हाल हूंदो। त ॿार जॾहिं हू इस्तेमालु कंदा त हुनमें बि डायरिया, मोशन, पेट जी बीमारियूं, हेपेटाइटिस, इहे सभु जेका आहे इहो सभु इन जी वजह हूंदियूं आहिनि। टाइफाइड थी वियो, वायरल हेपेटाइटिस थी वियो, मतिलबु ॿारनि में जेका साई थींदी आहे, तव्हांजो लूज़ मोशन, डायरिया, इहो सभु इन जी बेसिक वजहियूं आहिनि। जी हा न डॉक्टर साहब, सफ़ाई नथी थिए, जेके उते शयूं थियूं पियूं खपनि उहे खुलियूं गाड़ियूं पयूं आहिनि, वरी उन्हनि ते मक्खियूं थियूं विहनि। हा, त गर्मियुनि में गवर्नमेंट शुड बि प्रोएक्टिव के भई उन्हनि खे हिकिड़ो त टाइम बाउंड करिणो पवंदो। ॿियो तव्हांजी छुटियुनि खे ॾिसणो पवंदो। ही ठेलनि वारा ई ॿाहिरि हिकिड़ो सॼो जमघटो जमा हूंदो आहे, उन्हनि खे ॾिसणो पवंदो की ॿार हुते बीह था रहनि, पोइ सभु शयूं खाइनि था, उनमें वॾो प्रॉब्लम थींदो आहे। बिल्कुलु सुठी ॻाल्हि डॉक्टर साहब तव्हां ॿुधाई ऐं असांजा नाज़रीन जेके स्पेशली पेरेंट्स आहिनि उहे बि इहे ॻाल्हियूं ॿुधी रहिया हूंदा ऐं उन ते अमल कंदा। असां सां वजदान म्यूज़िकल ग्रुप गॾु आहे, सो सिंगर यासिर अली ऐं सिंगर शान अली, तव्हां असांखे छा था ॿुधायो अदा? जीअं त मिस सदफ़ बीमारियुनि जूं ॻाल्हियूं हलियूं न, असांखे त ख़ौफ़ थी वियो सफ़ाई, अहिड़ियूं नाला पिया ॿुधूं हेपेटाइटिस। त अदा तव्हां उन्हनि ते अमल कयो जीअं डॉक्टर साहब चयो आहे त थोरो टॉपिक खे असां थोरो चेंज कंदासीं ताकी आवाम बि जेको ॾिसे भई उहो सोचे कि असांखे कुझु अहिड़ो कुझु थिए जो ख़ुशी थियनि, माना घर में। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। टीवी त अक्सर करे मशहूरु आहे शहरनि जे प्रोग्राम में, तमामु घणा असीं ॿुधंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं। अॼु तव्हांखे अहिड़ी तरीक़े सां जीअं शादियूं बि हाणे सीज़न आहे, वेझियूं आहिनि शादियूं माण्हुनि जूं, त असीं घोट जे लाइ सहरो ॻायूं था। ऐं घोट जेको आहे अॼु हिन प्रोग्राम में मां घोट जेको आहे स्पेशली मुंहिंजो पुटु गुलफ़ाम हसन आहे उनखे डेडिकेट कयां थो, ऐं उनजे लाइ ऐं जानज़ेब अली मुंहिंजो भाइटियो, इन्हनि ॿिन्ही घोटनि खे इहो सहरो डेडिकेट कयां थो एडवांस में। सदफ़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा बोल।
सिक ऐं सुरहाण जूं अला बिली सदा लगन हवाऊं सिक ऐं सुरहाण जूं सदा लगन हवाऊं हो घोट लहन लाऊं सदा पंहिंजी सिंध में शान अली हो मुझो गुलफामिया ओ जिए तरन में आ चंड हो मुझो आमिर साबिया जियो डॉक्टर साहब जियो हो जिए तरन में आ चंड मिसड़ी तोड़ खंड ओ पोइ बमट न भाया मां झांसे बजो हो वाह वाह गुलफाम तू जो सिंगार तुंहिंजी गिचीअ में हिरन जो हार मुझो यार भले भले ओ भले 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 दिलदार भले भले ओ भले 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 वाह वाह झांसेब तू जो सिंगार वाह वाह गुलफाम तू जो सिंगार तुंहिंजी गिचीअ में नोटन जो हार अहीं यार भले भले ओ भले 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 अहीं घोट भले भले ओ भले 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 राणल 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 ओ अद्यू मुझो भेनर मुझो अद्यू मुझो बारो चौथो टिल छोरीअ जो कमाल रो भेनर मुझो बारो चौथो टिल छोरीअ जो जमालड़ो हलो ड्या हिंदोड़ो हलो ड्या हिंदोड़ो हलो ड्या हिंदोड़ो आहा आहा मेहड़ जी छा मशहूर आ पहुंचो तो मेहड़ के रिप्रेजेंट कयूं था मेहंदी घुरायम मेहड़ जे शहर मां मेहंदी घुरायम मेहड़ जे शहर मां राणल राणल मेहंदी घुरायम मेहड़ जे शहर मां मेहंदी घुरायम मेहड़ जे शहर मां ओ मेहंदी जिया वाह वाह ओ मेहंदी जिया बाबा ओ मेहंदी जिया बाबा सदफ जिया बाबा ओ मुझो यार भले भले ओ भले 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 यार भले भले ओ भले 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 ओ मुझे गुलफाम जिया जजड़ी जमा ओ मुझे झांझ भिजिया जजड़ी जमा ओ मुझो यार भले भले ओ भले 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 ओ अहीं घोट भले भले ओ भले 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 ओ अहीं यार भले भले ओ भले 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 राणल 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 ओ आहा जियो गुलफाम हसन जियो जियो डॉक्टर आमिर साहब जियो जियो वरी घोट था कयो सही ओ छोरा छोरा ओ छोरा छोरा ओ छोरा छोरा पासे थियो डॉक्टर थो अचे छोरा छोरा पासे थियो गुलफाम पियो अचे ओ छोरा छोरा पासे थियो आमिर थो अचे ओ छोरा छोरा पासे थियो झांसे पियो अचे ओ लाडल थो अचे मुझो सुहिणो थो अचे ओ शानियाल पियो अचे मुझो सोहणो पियो अचे छोरा छोरा पासे थियो सुहिणल थो अचे
अचे हो छोरा छोरा पासे थियो हसनैन पियो अचे छोरा छोरा पासे थियो सुहिणल थो अचे हो छोरा छोरा पासे थियो आदिल पियो अचे हो हार घुरायम हालन जे शहर मां हार घुरायम हालन जे शहर मां ओ हारन जिया बाबा ओ हालन जिया बाबा ओ मुझो ओ मुझो घोट भले भले ओ भले 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 इहो मामे प्यारो भले ओ भले 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 ओ इहो चाचन प्यारो भले ओ भले 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 अही घोट भले भले ओ भले 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 ओ वाह वाह घोट लाडा तू जो सिंगार ओ वाह वाह सुहणा तू जो सिंगार अही यार भले 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 ओ अही घोट भले भले ओ भले 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 ओ भले 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 वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त वजदान म्यूज़िकल ग्रुप तव्हां ॾाढो सुठो ॿुधायो वरी मथां मेहड़ जी मेहंदी वरी तव्हां एॾा लाॾा ॻाया पंहिंजे पुट जा ऐं जेको असांजो गेस्ट आहे डॉक्टर साहब उन जा ॻाया ऐं मुंहिंजो बि नालो वरितो ऐं इंतिहाई ख़ुशी थी तव्हांजी महिरबानी अदा इलाही तव्हां सुठो ॿुधायो जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं नंढड़ी साई ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु उम्मीद थी कयां त तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं असांजे प्रोग्राम में तव्हांजी रूह जी ग़िज़ा आहे सॉन्ग्स बि आहिनि गाना ऐं वरी उन सां गॾु सहरा लाॾा बि तव्हां ॿुधा हूंदा ऐं तव्हांखे सुकून बि आयो हूंदो इन करे जो सुबुह जो थधिड़ो पहिरा वरी सिंधी पंहिंजा सहरा जेको पंहिंजे कल्चर खे आइडेंटिफाई था कनि ऐं असांखे पंहिंजियूं शादियूं जेके पुराणियूं थी वियूं आहिनि घरनि में त असांखे उहे जहिड़ियूं यादगिरियूं असांजूं ताज़ियूं सहरा ॿुधी थियूं थियनि त जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में स्पेशल महिमान हमेशह वांगुरु आहिनि जेके असांजे प्रोग्राम सुबुह में राण जे मंच खे ख़ूबसूरत बढ़ाए छॾींदा आहिनि जीअं त डॉक्टर साहिबु मां तव्हां खां पुछंदी हलां त हीअ जेका अॼुकल्ह वैक्सीनेशन कहिड़ी पई थिए ॿारनि में ऐं जेके ICU आहिनि हैदराबाद इन जे लाइ बि कुझु ॿुधायो अच्छा तव्हांजा ॿ डिफरेंट क्वेश्चन आहिनि हिकिड़ो ICU ऐं हिकिड़ो वैक्सीन जे हवाले से वैक्सीन जे हवाले से त हिकिड़ो असांजी कम्यूनिटी जो जेको पैगाम आहे मुंहिंजी तरफ़ां कि वैक्सीनेशन हर ॿार जे लाइ ज़रूरी आहे ठीकु है हीअ जेका असांजो हिकिड़ो रॉन्ग कॉन्सेप्ट आहे त वैक्सीन जा साइड इफेक्ट आहिनि ॾिसो वैक्सीन जा साइड इफेक्ट ओतिरा ई आहिनि जेतिरो ई जेका आहे नज़ले ज़ुकाम या मोशन जेतिरा बसि इन खां वधीक कोन अथव या हल्को फुल्को फीवर पर तव्हां सोचो कि हुनजो साइड इफेक्ट छा हुन प्रॉब्लम खां हुनजो साइड इफेक्ट छा हुन प्रॉब्लम खां वधीक आहे जेको ना लॻाइण जे करे जेका आहे इहो छा थींदो आहे केतिरी बीमारियूं थींदियूं आहिनि पोलियो सॼी उमिरि जे लाइ माण्हू ॿार जेका आहे पैरालाइज़ थी थो वञे ठीकु आहे गर्दन तोड़ बुखार थी थो वञे नमूनिया जा असरात रहंदा आहिनि ठीकु आहे ई इलाही शयूं आहिनि जेका आहे ऐं हेपेटाइटिस B जी वैक्सीन अवेलेबल आहे इवन हेपेटाइटिस A जी वैक्सीन अवेलेबल आहे त मक़सदु ई इलाही शयूं आहिनि जेको ज़रूरी आहिनि ॿार जी सिहत जे लाइ मां तव्हांखे हिकिड़ो रीसेंट वाक़ियो ॿुधायां त असां मतिलबु ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे कि असांजो केतिरो रॉन्ग कॉन्सेप्ट आहे वैक्सीन जे हवाले सां कि मूंखे लास्ट वीक हिकिड़ो फ़ोन आयो हिकिड़े डॉक्टर जो कि उहो इतफ़ाक़ मूंखे सुञाणंदो हो त उहो फील्ड ते वो पोलियो जी वैक्सीन जी कैंपेन पई हले त हुन मूंखे फ़ोन कई कि यार वो आमिर यार ये काम करो ये मैं आया हूँ पोलियो वैक्सीन में पोलियो कतरे पिलाने के लिए अच्छा हू पाण डॉक्टर साहब पाण 18 ग्रेड जो ऑफिसर आयो ठीकु आहे त उहो जिथे वञी हिते वेझे में पंहिंजे हैदराबाद सिटी जे वेझे में विलेज वारे पासे जेका वियो त हुननि जेका माइट हुआ जेका हू ॿारनि खे वैक्सीन लॻाइण जो मना करे जेका असां कोन लॻाईंदासीं उहो प्रॉब्लम थींदो आहे त हुन बाक़ाइदा रिफ्यूज़ करे छॾियो स्ट्रिक्टली रिफ्यूज़ करे छॾियो अच्छा बाय द वे उहो डॉक्टर मूंखे सुञाणंदो हो हुन वटि मुंहिंजो नंबर बि हो त हुन मूंखे फ़ोन कई कि यार मैं इसको समझा रहा हूँ अब तुम जो है वो इनको समझाओ कि जो है वो वैक्सीन लगाएं तो उन्हनि छा कयो पंहिंजे नंबर सां ॻाल्हायो मूंखे मरीज़ सां कि यार पोइ कि इसको सम्झाओ अच्छा मूं मरीज़ खे इहो चयो मुंहिंजो यार को वैक्सीन जो को इशू कोन्हे तव्हां वैक्सीन भले लॻाए चई डॉक्टर साहिबु उहो प्रॉब्लम थींदो मुंहिंजो कुझु प्रॉब्लम कोन थींदो आहे वधि में नज़लो वधि में बुखार थींदो या इन खां वधीक अहिड़ो को इशू कोन थींदो आहे
अच्छा उहो एतिरो कंफ्यूज़ड हो ऐं एतिरो हुनजो रॉन्ग कॉन्सेप्ट हो की उहो मूंखे कंफर्म पियो करे त तव्हां डॉक्टर आमिर उहो ई पिया ॻाल्हायो न जेको इसरा में हूंदा आहियो, मेमन इस्पताल में हूंदा आहियो, हीराबाद में तव्हांजी प्राइवेट क्लिनिक आहे, मतिलबु उहो मूंखे कंफर्म पियो करे, मतिलबु हुनखे इहो त शायदि ई मूंसां कूड़ पिया ॻाल्हाइनि। त मतिलबु एतिरो असांजो हालात आहिनि। हा उहो मिसअंडरस्टैंडिंग आहे न, तंहिंजे करे पोलियो जा बि कतरा ॿारनि खे ॾिसो न पोलियो सिर्फ़ु पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान अहिड़ी कंट्रीज़ आहिनि जिते पोलियो आहे, बाक़ी सॼी दुनिया में ख़तमु थी वियो आहे। इहो इंतिहाई शर्मिंदगी वारी ॻाल्हि आहे असांजी क़ौम जे लाइ की असां अञा ताईं पोलियो खे ख़तमु कोन करे सघिया आहियूं। ऐं ॿियो तव्हांजो सुवालु हिकिड़ो हो त ICU जे हवाले सां। अच्छा ICU आई एम सॉरी टू से कि हैदराबाद इन वक़्तु हैदराबाद जेका आहे सिंध जो सेकेंड वॾो शहर आहे, पर हिते हेल्थ रिलेटेड जेका इशूज़ आहिनि उहे तमामु वधीक आहिनि। इवन हैदराबाद जो थोरो सो मरीज़ सीरियस थींदो आहे या ICU केस ज़रूरत हूंदी आहे त कराची रेफर थींदा आहिनि, छो त असां ICU घटि आहिनि। ऐं अगरि असां वटि गवर्नमेंट जो इदारो आहे याकत यूनिवर्सिटी त हू हुनजो तमामु सुठो ICU आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू सॼे शहर खे सॼे इंटीरियर खे कवर नथो करे सघे। मुंहिंजो सिविल अस्पताल में ICU जो ॾाढो सुठो सेटअप आहे, पर ऑल द टाइम तव्हां जॾहिं वञो त बेड फुल हूंदो आहे। त गवर्नमेंट खे खपे हिकिड़ो त जेका आहे ICU जेका आहे इन जा वधि में वधि जेका यूनिट्स लॻाइनि, जेतिरा बि हिन जा इदारा आहिनि गवर्नमेंट हॉस्पिटल जा, तव्हां हिते पर तव्हांजे पासे में कासमाबाद आहे, तालका अस्पताल, हिते लॻायो। ॿिया बि गवर्नमेंट जा इदारा आहिनि, इस्पताल आहिनि, हुते तव्हां ICU सेटअप लॻायो ताकी मरीज़नि खे फ़ाइदो मिले ऐं हुते स्पेशलिस्ट विहारो राउंड द क्लॉक। इहो न हुजे की नॉन स्पेशलिस्ट हुजे पोइ ICU जो फ़ाइदो कोन्हे। इन तरीक़े सां ॿारनि में हिन वक़्तु ICU जी जाम फुक़दान आहे, ICU केयर ई कोन्हे हिते। अगरि हिकु ॿ इदारा आहिनि जेको ICU ॾियनि पिया ऐं हिकिड़ो गवर्नमेंट जो इदारो आहे, पर हू जेका हिकु ॿ इदारा ॾियनि पिया हुनजा कॉस्ट एतिरी वॾी आहे त ग़रीब त उहो वीचारो वञी कोन थो सघे, त मजबूरन असांखे हुनखे कराची रेफर करिणो थो पए, छो त हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते जा कॉस्ट बेर ई कोन करे सघंदो प्राइवेट ICU जा, त उहो वीचारे ॿारनि खे असांखे कराची रेफर करिणो थो पए। मतिलबु इलाही वॾो डिफरेंस आहे हैदराबाद ऐं कराची में। मतिलबु वॾो डिफरेंस आहे हैदराबाद ऐं कराची में हेल्थ रिलेटेड। जीअं गवर्नमेंट ॾाढो सुठो इक़दाम हिकिड़ो NICVD जी मद में कयो आहे कि सॼो हिन जो सेंट्रलाइज़ सिस्टम करे छॾियो आहे इंटीरियर में सभिनी जॻह। इन तरीक़े सां गवर्नमेंट खे ॿियनि शयुनि खे बि ॾिसणो पवंदो। साॻियो आहे सेटअप जेका आहे ॿारनि जे रिलेटेड ॾाढा नंढा नंढा यूनिट गवर्नमेंट खे फ्री में खोलणा पवंदा इन तरीक़े सां जेको NICVD में हले पियो। त ॿारनि जे हवाले सां गवर्नमेंट खे हिकिड़ो स्टेप खणणो पवंदो, ख़ासि तौर ते ICU जा सेटअप ठाहिणा पवंदा जंहिं ऐं हिन सां इलाही तमामु मसइलो हल थींदो। वीचारा कराची वेंदा आहिनि, रोडनि ते वेठा आहिनि अटेंडेंट, ॿार अंदरि वेंटिलेटर ते आहिनि या हॉस्पिटल में हुनखे अचण बि नथा ॾियनि। हर कंहिंखे पंहिंजो घर बार छॾिणो थो पए, परे था वञनि, हुते रिहाइश जो मसइलो, खाधे जो पीते जो, मतिलबु उहो एक्सपेंस वधी थो वञे। त इहे इलाही सारा मसइला आहिनि, मतिलबु जेको ज़रूरी आहे त हल थिए, जेको अञा ताईं को पॉलिसी कोन आई आहे कि हिनखे कीअं हल करणु खपे। सही न, तव्हां बिल्कुलु सही चयो डॉक्टर साहिबु। ऐं जेका ॿुधी रहिया हूंदा वस वारा त उहे इन ते अमल कंदा त इहे ICU जो जेको प्रॉब्लम आहे इहो ख़तमु थींदो, त ICU जा जेके यूनिट आहिनि इहे वधीक थींदा, त जेके असांजा माण्हू पोइ ते पियल आहिनि त उहे बि उहे फ़ाइदो खणी सघंदा। जिते डॉक्टर साहिबु असांजे कॉल आई आहे, पंहिंजी ॻाल्हि वरी कढी रखूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। जी जी अदा। जी 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 माशाअल्लाह अदा, तव्हां कलंदर जी नगरी मां पिया ॻाल्हायो। तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह में रहण लाइ छा लाइ कॉल कई आहे ऐं पंहिंजो नालो ॿुधायो। थैंक यू अदा, थैंक यू वेरी मच। जी जी अदा, फनकार तव्हांजो ॿुधनि पिया मैसेज जेको तव्हां चवणु पिया चाहियो। ठीकु आहे अदा, थैंक यू। तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह में रहण में कॉल कई। सिर अखियुनि ते साईं, बिल्कुलु तव्हां हाणे नगरी अहिड़ी में रहो था जिथे असीं त ईअं सम्झो त हाणे कुझु नथा चई सघूं, डायरेक्ट तव्हांखे धमाल ॿुधाईंदा। ठीकु आहे, अगरि सदफ़ तव्हांजी इजाज़त हुजे त। जी बिस्मिल्लाह। भोपाली
हैदरियम कलंदरम मस्तम बंदाए मुर्तजा अली हस्तम पेशवाए तमाम रिंदानम के सगे कुए शेर यज़दानम मौला दम अली दम 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 अली 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 दम दम ओ दामन लगियां मौला मैं तो तेरियां दामन लगियां मौला मैं तो तेरियां ओ मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां सुन ले मेरा सवाल जी से वाणी लाल अब तो जीना मुहाल जी से वाणी लाल मैं तो तेरी हाँ मैं तो तेरियां दामन लगियां मौला मैं तो तेरियां ओ मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरियां लगी सरदार कलंदर मौला मुश्किल कुशा वो बिगड़ी बात बना दम अली दम 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 अली दम दम मौला मुश्किल कुशा बिगड़ी बात बना मौला मुश्किल कुशा ये बात बना कर दे पूरा सवाल सेवनी लाल अब तो जीना मुहाल जी सेवनी लाल मैं तो तेरी हाँ मौला तेरी हम दामन लगियां मौला मैं तो तेरिया तो मस्त कलंदर में तो तेरिया भर भर दे दाए जाम साकी मस्त मुदाम दम अली दम 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 अली दम 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 अली दम 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 भर भर दे दाए जाम साकी मस्त मुदाम भर भर दे दाए जाम साकी मस्त मुदाम कब तो जीना मुहाल जी से वाणी लाल मैनू खाली नटाल जी से वाणी लाल मैं तो तेरी हाँ मैं तो तेरी हाँ दामन लगियां मौला मैं तो तेरिया मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया अजलों चोट चढ़िया
हादी ऐब भरिया दम अली दम 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 अली दम 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 अली दम 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 अली दम दम अजलो चोट चढ़िया हादी ऐब भरिया अजलो चोट चढ़िया मुर्शद ऐब भरिया कर दे पूरा सवाल जी से वाणे लाल अब तो जीना मुहाल जैसे बड़ीला मैं तो तेरी हाँ मौला तेरी हाँ अली मौला मौला 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 अली मौला अली मौला मौला अली मौला रे ताना ना अली मौला रे ताना रे ताना ना रे ताना मौला रे ताना रे ताना ना रे ताना ना दी ताना दी ताना ना दी ताना दी ताना ना 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 मौला ताना ना ना ताना ना 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 अली मौला दी दी मौला अली मौला अली मौला ताना ना दी मौला ओशल सिंध आबाद हुजे माशाल्लाह इलाही ज़बरदस्त इलाही सुठो तव्हां ॿुधायो वरी ॿियो इलाही जोश सां तव्हां ॿुधायो ईअं महसूस थी रहियो त असां कलंदर जी नगरीअ में वेठा आहियूं ऐं असां उते ई ॿुधूं पिया त जहिड़ो दिलि झूमे पियो ऐं जहिड़ो दिलि खे सुकून पियो अचे वरी ॿियो मथां मौला अली साईं जा नारा त छा ॻाल्हि कजे जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं नंढड़ी साई ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में तव्हां सां गॾु जी त नाज़रीन हमेशह जीअं अॼु बि असांजे मेहराण मंच यानी सुबुह मेहराण जे प्रोग्राम में स्पेशल महिमान गॾु आहिनि तव्हां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो ऐं तव्हांजे दिलनि खे सुकून बची रहियो आहे तव्हां धमालूं बि ॿुधो पिया तव्हां सॉन्ग्स बि ॿुधो पिया जीअं त डॉक्टर साहिबु तव्हां खां पुछंदसि त तव्हां पंहिंजी तालीम जे लाइ ॿुधायो तव्हां किथां हासिलु कई कीअं थोरो पंहिंजे बारे में कुझु ॿुधायो मुंहिंजो जेका आहे बेसिकली मुंहिंजी जेका तालीम आहे MBBS अगरि पाण कयूं स्कूलिंग त मुंहिंजी बोनाविंचर खां त ऐं सेंट बोनाविंचर ऐं बाक़ी कॉलेज जेका पब्लिक स्कूल ऐं बाक़ी जेका आहे MBBS मूं इसरा यूनिवर्सिटी खां कई ऐं बाक़ी मुंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन जेका आहे हिकिड़ो लम्स खां आहे याकत यूनिवर्सिटी मेडिकल हॉस्पिटल हैदराबाद जेको आहे ऐं ॿियो इसरा यूनिवर्सिटी खां ऐं मां करंटली हाणे इसरा में ई आहियां ऐं साथ में मेमन अस्पताल में आहियां त इहो मुंहिंजो नंढो सो हिकिड़ो आहे सही ऐं ॿियो तव्हां हेल्थ लाइ छा था करणु चाहियो अॻिते हेल्थ जे लाइ मुंहिंजो हिकिड़ो त मां पहिरीं इहो ई ॻाल्हि कई की तमामु घणी नीड आहे ICU जी त मुंहिंजी ख़्वाहिश आहे की मुंहिंजे तवसुत सां एटलीस्ट हिकिड़ो ICU जा यूनिट हिकिड़ो मां क़ाइमु कयां सही ॿियो इहो त मुंहिंजे हिसाब सां हिन वक़्तु जेका प्रॉब्लम आहे बेसिक नर्सिंग केयर असां वटि हैदराबाद में न आहे नर्सिंग जी तालीम न आहे ऐं नर्सिंग में हाणे त जेका आहे इलाही फैमिलीज़ जेका आहे परमिट कनि पियूं पंहिंजे ॿारनि खे की हू भले नर्सिंग जो शोबो करनि त असां बेसिकली हिकिड़ो नर्सिंग जे हवाले सां मां हिकिड़ो प्रोग्राम बि हलायां पियो मेमन हॉस्पिटल में उनमें असां नर्सिंग जी ट्रेनिंग पिया ॾियूं उनमें डिफरेंट कोर्सिस आहिनि अल्ट्रासाउंड टेक्नीशियन जा आहिनि नर्सिंग जा आहिनि इमरजेंसी के कीअं डील कबी आहे हुनजी ट्रेनिंग आहे ECG कीअं कबी आहे हुनजी ट्रेनिंग्स आहिनि त फिजियोथेरेपी जे हवाले सां की टेक्नीशियन प्रोग्राम हुनजी आहे तरबियत केतिरी ज़रूरी आहे तालीम सां तरबियत केतिरी ज़रूरी आहे गॾु तालीम ऐं तरबियत ॿई गॾु आहिनि अगरि तालीम सुठी हूंदी त तरबियत बि सुठी हलंदी बग़ैर तालीम जे तरबियत पूरी कोन थींदी बिल्कुलु सही ऐं डॉक्टर साहिबु तव्हांजे घुमण जा के माग मकान हूंदा के पसंदि जा तव्हां जिते विया हूंदो या ख़्वाहिश हूंदी तव्हांजी वञण जी मुंहिंजो एटलीस्ट मां थोरो एतिरो घुमण फिरण वारो कोन आहियां पर हा इहो ज़रूरु आहे त मां कोशिशि कंदो आहियां त थोरो सो पाकिस्तान जी जेका बि
पंहिंखे इनखे सही तरीक़े से घुमी अचां। अञा बि मां पाकिस्तान सॼो घुमियो कोन आहियां, पर कोशिशि मुंहिंजी आहे कि एटलीस्ट मां हिनखे सही तरीक़े से घुमां, छो त जेतिरो सुकून पाकिस्तान जी में घुमण में आहे एतिरो मां ॿाहिरि बि इलाही घुमी आयो आहियां, इलाही मूं कॉन्फ्रेंसिस अटेंड कयूं आहिनि ऐं इवन पाकिस्तान में बि इलाही कॉन्फ्रेंस अटेंड कयूं आहिनि। त सुकून ॿाहिरि कोन्हे जेतिरो सुकून हिते आहे। माण्हू ॿाहिरि वञे थो त पाण खे थकाए अचे थो, ऐं पाकिस्तान जे ख़ासि तौर पे ई पंहिंजे KPK आहे, आज़ादु कश्मीर आहे, इहे सभु शयूं आहिनि। त हिते माण्हू जेका आहे वञे थो त थोरो सुकून में अचे थो। ऐं मां सिंध गवर्नमेंट खे चाहियां पियो तवसुत सां तव्हांजो पैगाम ॾियणु चाहियां पियो कि तव्हां इंटीरियर सिंध में कुझु अहिड़ा पाण इलाही शयूं आहिनि जेको तव्हां हुनखे डेवलप कयो त असांखे उते घुमण फिरण जो हुनखे जेका आहे असांखे मौक़ो मिले। जी जी बिल्कुलु सही। डॉक्टर साहब असांजो प्रोग्राम हाणे वाइंड अप जी तरफ़ थो वञे ऐं तव्हां असांजा जेके नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि तव्हां उन्हनि खे छा मैसेज ॾींदव? अच्छा, हिकिड़ी शइ मुंहिंजो मैसेज मां हिकिड़ो ज़रूरु इंफॉर्मेशन बेसिकली ॿुधाइणु चाहियां थो कि मां हिकिड़ो डायबिटीज़ जो प्रोग्राम हलायां पियो मेमन हॉस्पिटल में, जंहिंमें असां सभिनी आवाम खे जेका आहे इरिस्पेक्टिव के जो है वो केरु आहे केरु न आहे 30% डिस्काउंट में मेडिसिन बि ॾियूं पिया ऐं 15 डेज़ जी 1 मंथ जी, ऐं साथ में असां डायबिटीज़ रिलेटेड ऐं साथ में असां कंसल्टेंसी जा चार्जिस बि असां बिल्कुलु वेलफेयर रेट में ई रखिया अथव 100 रुपीज़ में। ॿियो असां हिकिड़ो फिजियोथेरेपी प्रोग्राम हलायूं पिया जंहिंमें जेका आहे असां बिल्कुलु वेलफेयर रेट में फिजियोथेरेपी कयूं पिया। ही 2 प्रोग्राम असां मेमन चैरिटेबल हॉस्पिटल हैदराबाद में असां हलायूं था। मां चाहियां पियो तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत से जेतिरा बि ॿुधी रहिया आहिनि उहे अॻियां बि मैसेज कन्वे कनि त डायबिटीज़ ऐं फिजियोथेरेपी हवाले से उहे असां वटि अची जेका आहे इहो जेके बि इशूज़ आहिनि उहे असां वटि अचनि त असां हुनखे फैसिलिटेट कंदासीं। ॿियो नर्सिंग जे ट्रेनिंग जे हवाले से जेको अफोर्डेबल न आहिनि बि त असां उनखे बि अकोमोडेट कयूं पिया कि कहिड़े असांजे फंड सां कि असां उनखे बि डिस्काउंट करे उनखे नर्सिंग जी ट्रेनिंग बि करायूं। ऐं ॿियो प्रोग्राम पेरेंट्स जे लाइ इहो आहे त वैक्सीनेशन ज़रूरु कराए पंहिंजे ॿारनि खे। वैक्सीनेशन हिकिड़ो वाहिद हल आहे जंहिंमें तव्हां 50% जेका आहे बीमारियुनि जो हल आहे। सही सही। ऐं ॿियो डॉक्टर साहब तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में पहिरियों दफ़ा आयो, तव्हां छा चवंदो हुन लाइ? मूंखे बेसिकली ॾाढी ख़ुशी थी ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो तव्हां सभ सां रही करे इहो कलाम ॿुधी करे। तव्हां जेको बि आहिनि तव्हांजा डायरेक्टर साहब आहिनि, मतिलबु हिकिड़ो ॾाढो सुठो जेका आहे महिमान नवाज़ी तव्हांजी तरफ़ां मूंखे मिली ऐं हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो मां अची जेका फ्रेश थी वियुसि। हिकिड़ो रोज़ जी माण्हू टेंशन हूंदी आहे, हाणे मोबाइल बंदि लॻो पियो आहे, साइलेंट ते आहे, मतिलबु कंहिंजी टेंशन कोन्हे, कंहिंजी कॉल कोन्हे, हॉस्पिटल मां कॉल कोन्हे कि हींअर पेशेंट आयल आहे उनजो छा मसइलो आहे, हिनजी रिपोर्ट्स छा आहिनि। त सुकून में माण्हू हिकिड़ो फ्रेश थी वेठो आहे त सफ़ा जेका आहे का शइ यादि ई कोन्हे। सही सही। हाँ डॉक्टर साहब असांजे सुबुह मेराण प्रोग्राम जो मंच आहे ई अहिड़ो, असां हिते नए टैलेंट खे असां ॾींदा आहियूं चांस त हू अचे ऐं आदर भाव ईअं ई थींदो आहे, छो जो असांजी महिमान नवाज़ी सिंध जी जेको सकाफ़त में अचे थी, असांजी मशहूरु आहे सिंध में महिमान नवाज़ी। डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी, थैंक्स अलाट, तव्हां असांजे प्रोग्राम खे टाइम ॾिनो। ऐं वजदान ग्रुप में यासिर अली ऐं शान अली तव्हांजी बि महिरबानी, सॼे ग्रुप जी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं टाइम ॾिनो ऐं वेंदे वेंदे असां तव्हांखां ॿुधंदासीं कलाम। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जो टाइम थिए थो हाणे ख़तमु, वरी पाण सुभाणे नवनि जज़्बनि सां ऐं नवनि महिमाननि सां तव्हां सां मिलंदासीं। पंहिंजी होस्ट सैयद सदफ शाह खे ॾियो इजाज़त, सदाईं गॾु। ही सॉन्ग मुंहिंजी सिंध अमड़ जे उन्हनि जवाननि जे नाम, उन्हनि भाइरनि जे नाम जेके असांजी सिंध धरती जा ॼावल आहिनि ऐं सिंध सॼी सोन आहे, सिंध सॼी सुरहाण आहे, सिंध भिटाई घोट जी आहे, सिंध भिटाई साण आहे। अचो त अफ़ज़ल सोलंगी जेको असांजो अवामी शाइर आहे हुन ख़ूबसूरत सॉन्ग तव्हांखे ॿुधायूं था। आला वो 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 हो अला आला सुहणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में वो सोना माण्हू, ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोना माण्हू, ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोना माण्हू।
टोपी अजरक पटको कुहाड़ी भलो मियां टोपी अजरक पटको कुहाड़ी टोपी अजरक पटको कुहाड़ी आहे सिंधियन जी सुञाण वो यार आहे सिंधियन जी सुञाण वो यार सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोहणा माण्हू अदब हया जा आहिनि खजाना भलो मियां अदब हया जा आहिनि खजाना भलो मियां अदब हया जा आहिनि खजाना अदब हया जा आहिनि खजाना पुछी करे ॾिस पक हो यार पुछी करे ॾिस पक हो यार सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोहणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोहणा माण्हू ये सिंध धरती जिए सिंध महराण जिए अफजल जो आहे प्यार सिंधियन सां भलो मियां वो आमिर साहब जो आ प्यार सिंधियन सां मिस सदफ जो आ प्यार सिंधियन सां डायरेक्टर खालिद जो आ प्यार सिंधियन सां जागीराणी जो आ प्यार सिंधियन सां पुछी करे ॾिस शाहिद आहे सारो संसार सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोहणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोहणा माण्हू ओ जिए मुंहिंजी सिंध मां त घुरां पंहिंजी जिंद पंहिंजे अंबाणे वतन जिए मुंहिंजी हक जिए मुंहिंजी सिंध मां त घुरां पंहिंजी जिंद मुंहिंजे अंबाणे वतन ओ अंबाणे वतन ता सिंध जे चमन ता अंबाणे वतन ता सिंध जे चमन ता जिए मुंहिंजी सिंध मां त घुरां पंहिंजी जिंद पंहिंजे अंबाणे वतन ता जिए मुंहिंजी सिंध मां त घुरां पंहिंजे अंबाणे वतन ता अंबाणे वतन ता अंबाणे वतन ता अंबाणे वतन ता सिंध जे चमन ता अंबाणे वतन ता सिंध जे चमन जिए मुंहिंजी सिंध मां त घुरां पंहिंजी जिंद पंहिंजे अंबाणे वतन ता ओ जिए मुंहिंजी सिंध मां त घुरां पंहिंजी सिंध अंबाणे वतन ता अंबाणे वतन ता अंबाणे वतन ता अंबाणे वतन ता सिंध जे चमन 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 ता अंबाणे वतन ता सिंध जे चमन अंबाणे वतन ता सिंध जे चमन अंबाणे वतन ता ओ अंबाणे वतन ता अंबाणे वतन ता ओ जिए ओ जिए मुंहिंजी सिंध मां त घुरां पंहिंजी जिंद जे अंबाणे वतन ओ जिए मुंहिंजी सिंध मां त घुरां पंहिंजी जिंद पंहिंजे अंबाणे वतन ता अंबाणे वतन ता सिंध जे चमन ता अंबाणे वतन ता सिंध जे चमन जिए मुंहिंजी सिंध मां त जिए मुंहिंजी
ओ जिए मुझी सिंध मत गोरा पंजी जिंद पंजे अबाणे वतन ओ मुझो जमालो लो तन सा हो जमालो ओ मुझो खट्टी आयो खैर सा हो जमालो ओ ये सुना डॉक्टर सिंध जा हो जमालो ओ ये सुना माण्हू सिंध जा हो जमालो असांखे सिंध ते ॾाढो नाज़ आ हो जमालो ओ इहो मेहरान टीवी जिंदाबाद हो जमालो मेहरान टीवी जिंदाबाद हो जमालो ओ सॼे मुल्क में मशहूर आ हो जमालो असांखे मेहरान प्यारो आ हो जमालो असांखे मेहरान प्यारो आ हो जमालो वजदान ग्रुप असांजो हो जमालो सॼे सिंध लाइ हाज़िर आ हो जमालो इहो म्यूज़िशियन हाज़िर आ हो जमालो इहे फनकार हाज़िर आ हो जमालो असांखे घुरायो हिकु दफ़ा हो जमालो असां मेलो मचाईंदासीं हो जमालो इहो मेलो मचाईंदासीं हो जमालो ओ मुझो खट्टी आयो खैर सां ओ जमालो मुझो खट्टी आयो ओ जमालो सिंध जो जमालो ओ मुझो लड़ी आयो लाड़ मां हो जमालो ओ जेको सखर वारी पुल ते हो जमालो असांखे सिंध ते ॾाढो नाज़ आ हो जमालो ओ इहो कीबोर्ड वारो प्यारो आ हो जमालो इहो पैड वारो प्यारो आ हो जमालो इहो ढोलक वारो प्यारो आ हो जमालो असांखे सिंध ते ॾाढो नाज़ आ